मसूद थे तो तव्हां मुश्ताक सरदियों खे लीडर थियण था चाहियो जे लाइ या न क़ौम लाइ को ॿियो अमली कमु कयो आहे सभिनी मसइलनि जो हल तव्हांजे ख़्याल सम्झ मुताबिक़ के छा तव्हां पंहिंजो नालो अब्दो उतरादी छो रखियो साथियों अस्सलाम वालेकुम। अॻु मौजूद जीअं उम्मीद है तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथियों हैदराबाद में आया तो नौजवान ने ॾाढियूं कचहरियूं ॾिनियूं। हे नौजवान मुंहिंजो दोस्त आहे असद दीवान मुगेरी सिंधियत में सिंधी यूनिवर्सिटी में डिग्री थियल अथसि। पोइ साथी मूं ज़ाती ज़िंदगी बाबति या इन बाबति सवाल कंदा आहिनि। हिन मूं सवाल कया मुंहिंजो जेके तूं सवाल करे थो अक्सर मूं कमेंट में ईंदा आहिनि तूं सवाल करे सघंदो भले साथी सभु ॿुधनि त साथी खे इजाज़त हूंदी भले असांजो सवाल कहिड़ो बि करे सघे। तव्हां पंहिंजो नालो अब्दो उतरादी छो रखियो जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त सिंध जे अंदरि इन नाले सां तमामु वॾो शाइर मौजूदु आहे। अर्दो उतरादी हिकु त हुन साथी जो बि नालो कोन्हे बाजकाणी आहे कंदोकोट कश्मीर जे पासे जो हुनजी शाइरी ॾाढी ज़बरदस्त आहे पर हक़ीक़त में हुनजो पंहिंजो नालो बि कोन्हे। तख़लुस सां खणी सघो था हिकु ॿियो इहो त हुन साथी सां पाण सां राब्ते में आहियां उन मूं चयो त जेको कमु करियां थो तोखे कीअं थो लॻे हुन चयो ज़बरदस्त असां पाण इहो करणु चाहियो पए जेको तूं करीं थो मूं न चयो जेकॾहिं तोखे नाले ते एतिराज़ हुजे त मटाए सघां थो हुन जो तूं कमु कर मुंहिंजी तोखे इजाज़त आहे। फेसबुक ते तव्हांजो कमु सुठो पियो हले तव्हां यूट्यूब ते छो आया छा पैसनि कमाइण जे लाइ वजह ॿुधायो। दुनिया जे ॾाहे माण्हू चयो तव्हां केॾा बि ॾाहा हुजो अञा बि साथी हिकिड़े राति ॿुधाए पियो त फ़लसफ़े ते ॿिनि ॾाहनि पे पाण बहस कयो हिन समाज जी तब्दील कीअं कजे उते वेठड़े हिकिड़े टे माण्हू वेही हुननि खे ॿुधी चई न तव्हांजे इल्म में मुंहिंजे हौड़े जो सूर जो दस आहे हुन चयो न चई पोइ कहिड़े कम जो पैसो फ़िलहाल असांजे समाज जी ज़रूरत जेसिताईं निज़ाम तब्दील उहो त ॿियो मामिलो आहे न पर फ़िलहाल तव्हांखे किराए लाइ हुजनि कमीस पातल हुजे ॿियो ऐं सभिनी खे चवां थो जेके माण्हू चवंदा त तूं पैसे कमाइण जे चकर में यूट्यूब ते आणे सभिनी खे मां चवां थो त तव्हां बि अचो तव्हां ज़ाती ज़िंदगी में जेको बि कमु कयो था जेको करणु चाहियो था यूट्यूब ते रखंदा वञो यूट्यूब उहा लाइब्रेरी आहे जेको कॾहिं बि तव्हांजो पूरो कमु न कंदी ऐं उतां तव्हांखे हुन वटि इंसाफ़ आहे तव्हांखे उतां थोरे मिक़दार में अर्निंग ॾींदा ख़र्च पकिड़ा ॾींदा त तव्हां पूरो कयो आहे उहो असां हुन छा चवंदा आहिनि हिसाब कंदा आहिनि हिन जी महिनत केतिरी आहे जेकॾहिं करे सघिजे थो त दुनिया सॼी आहे माण्हू कमाईंदा छो न कमाईंदा। नंबर 2 जेको कमु कयूं पिया उहो कयूं था हिकु जुमिलो ॿुधायो अथऊं त असांजे अर्दो उतरादी यूट्यूब खे सब्सक्राइब कंदा बेल आइकन जे बटन खे दबाईंदा इहो हिकु जुमिलो असां ॿुधायो आहे बाक़ी ॻाल्हि जेका चवंदा रखी सघे हाणे उहा ई रखूं था। यूट्यूब ते तव्हांजे ॻाल्हाइण ऐं कम जे तरीक़े खे ॾिसी इहो महसूस थिए थो त तव्हां मुश्ताक सरदियों खे लीडर थियण था चाहियो सच आहे। सभ खां पहिरीं त मां जहिड़ो माण्हू ॻाल्हायां मुश्ताक सरदी जो वरी उहो लीडर हुजंदो न क़ौम जो अंदाज़ वञी सघो था उहो केतिरो पुठिते आहे। नंबर 2 मां लीडर न आहियां लीडर जेके दुनिया में रहिया कामड़ माउज़ी कंगो लेनिन रो मार्क्स जन माण्हुनि लीडर जूं जेके खूबियूं लिखियूं आहिनि न सच में उन्हनि मां मूं में हिकु बि कोन्हे का आ लीडर न आहियां वर्कर आहियां मूं हिन क़ौम लाइ सोशल मीडिया जो फ़ाइदो ॼाण कई आहे। फेसबुक या यूट्यूब खां सवाइ तव्हां हिन सिंध धरती जे लाइ या हिन क़ौम लाइ को ॿियो अमली कमु कयो आहे। हा 15 साल खां वतन जो सियासत कंदो आहियां दुनिया सॼी जे पोरियत मज़दूर महिनत कश हारी ऐं जंहिं ते बि ज़ुल्म थींदो आहे उन ख़िलाफ़ एहतजाज कंदो आहियां। मुंहिंजो कंबल शलालपुर ज़िलो आहे तव्हां अख़बारूं ॾिसंदो हुन में ईंदी 15 साल मूं कॾहिं उन 15 साल में पाण पंहिंजी ज़ात लाइ कॾहिं सियासत न कई आहे। इहा तव्हां वटि ज़मीनूं हक़ीक़तूं तव्हां पुछी ॾिसो मिसाल कारण बख्शल थलो विकस पार्टी सिंध जो सदर आहे पुछी ॾिसो था फ़ोन करे तव्हांखे खोड़ माण्हू मिलंदा मूं सियासत ई कई आहे मूं सियासत ई इश्क कयो आहे मूं सभिनि मसइलनि जो हल सम्झो ई सियासत में आहे। माण्हू कमेंट्स में तव्हांजे ख़िलाफ़ गैर इख़लाक़ी लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि तव्हां ते हुनजो को असरु पवे थो या न। सभु माण्हू खे पवंदा पर हिकिड़ो मुंहिंजो दोस्त आहे हुन नालो असद मुगई उहो चवंदा जंहिं माण्हू ते थुक लानत असर न करे ऐं तारीफ़ ॿुधी घणो ख़ुशि न थिए इहो ज़िंदगी में कुझु करे सघे थो। इन्हनि कमेंट ग़लति थुक बुझो करण वारनि लाइ सिर्फ़ु मिसाल थो रखां हिकिड़ो माण्हू हो चीने हिकिड़ो इलाइक़े में हिकिड़ो ॻोठु हूंदो ओचिते होॾां ॿोॾ अचण वारी थी चयो ॻोठु ॿुॾी वेंदो ॻोठ वारनि खां नौजवाननि पोड़नि खां पुछो त तव्हांजी ज़िंदगी में कॾहिं ॿोॾाए अची हा कीअं बचा थी साम्हूं जेको जबल ॾिसो त हली चढ़ी वियासीं हिकिड़ो भॻो रसो खणी अधु ते पहुतो त पोइ चयो भाई ख़्याल सां किरंदे ज़रप जे हेठि कयईं ॿियो चढ़ण वारी खे रसो खणी त पोइ मां चयो भाई ख़्याल सां किरंदे तूं हिकिड़ो पुटु आहे घणो जो ॻाल्हाए उहो बि किरियो टियों जो रसो खणी चढ़े थो ॿुधनि ई कोन चढ़ी जॾहिं वियो माण्हू मथे चाढ़ियईं ॿोॾाए ॻोठु ॿुॾियो हुनजे चवण असांजो हेतिरियूं दाऊं थियूं त तो ॿुधियूं असांजूं छो न हुन चयो छा था चओ
चई हेतिरियूं रड़ियूं कयोसीं, चई मां ॿुधंदो न आहियां। आख़िरी सवाल आहे तव्हां खां त सिंध जे सभिनी मसइलनि जो हल तव्हांजे ख़्याल सम्झ मुताबिक़ छा में आहे? पलीअ साहिब हिकिड़ो ज़बरदस्त रुख वठंदो विच न कॉम्प्रेस पंहिंजी हिमायत कंदो न तबक़ाती जिदोजहद। मिसाल तौर हुन चयो त कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान चाइना में जेका आई मशहूर ॻाल्हि अथसि यूट्यूब ते पई अथसि। हुन हिकिड़ो साहिब पुछे थो तव्हां कम्युनिस्ट पार्टी में मेंबर रहिया? चयूं मेंबर कई कंदा ई कोन। पोइ आख़िर में ख़बर पई त कूड़ी पार्टी जेका ठाहे आहे। चवण जो मतिलबु हो त सभिनी खे राज़ी कंदो। या त इहो पासो वठिजे दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा इनकलाब आया आहिनि, हिकिड़ा तबक़ाती ॿिया क़ौमी, ऐं उन्हनि ॿिन्ही उन्हनि क़ौम में हक़ीक़त में जेके क़ौम खे हक़ीक़ी हक़ उन्हनि माण्हुनि सभिनी खे बराबरि ॾिना आहिनि, बराबरि ॾिना आहिनि, उहे तबक़ाती निज़ाम ॾिना आहिनि। उन तबक़ाती निज़ाम में हिन पोरियत हारी ऐं मज़दूर जे मसइलनि जा हल आहिनि। दुनिया जे ॾाहे माण्हू चयो त जॾहिं तव्हां ॿिए कंहिं बि तरीक़े सां नथा टुटी सघो त हिकु ख़्यालु ज़हन में ज़रूरु हुजेव, जॾहिं क़ौम जा ॿार अॻुवाणी जा तव्हांजे मथां अचनि तॾहिं इहो ख़्यालु ज़रूरु हुजेव त हे सवाल मुंहिंजे यादि आहे। दुनिया में शायदि को माण्हू बचंदो आहे, सभु टुटी पवंदा आहिनि लालचुनि ते, उहिदनि ते, कमाई ते, नाले ते, या हुनजा ॿिया बि तरीक़ा हुजनि, किथे न किथे टुटंदा आहिनि। अॼु ॾींहं में जेका तब्दीली न आई आहे उन जो वॾे में सबबु इहो। तव्हां खां खोड़ सारा सवाल पुछणा आहिनि, पर हिन महिल इहे सवाल काफ़ी वधीक ॿिए सिंधिया ते। साथियो अस्सलाम वालेकुम, मौजूद थिएसि।